खबर बाबा परेशान लगो पियो आई खंडो को जाल बुड़ियो दिशा जते तो जेड़ी औलाद हुंदी ताते पीर परेशान न छा खुश हुंदा बाबा मां छा कयो जो तो मुझे लाए परेशान आयो बिन टिन ॾींहंनि कोठी होटल ते न वियो आहे घर जी का गणती थी जा न सॼो ॾींदो रुलंदो अथई रोलन वांगुरु बाबा घर जी गणती जे करे ई त होटल ते मां न वियो आहियां मां हिकु नओं बिज़नेस शुरू करण थो चाहियां बिजनेस कहिड़ी बिजनेस घर में अटो खाइण लाइ कोन्हे मुड़ुस हलियो आहे बिजनेस शुरू करण जॾहिं खां इहा निभागी मास्तराणी ॻोठ में आई आहे तॾहिं खां तुंहिंजो मुंहुं कारो छो आहे बाबा इज़त सां पंहिंजी नुंहं जो नालो वठ न त छा कंदे अहिड़े पीउ खे तो धमकी ॾे न बाबा मां तोखे धमकी न ॾिनी इहो त मुंहिंजी फिल्म जो डायलॉग हुयो अड़े डायलॉग या सका पीउ सां तो सुवाल जवाब वेठो करी इज़त सां सुभाणे होटल ते ॾिसां जेकर होटल ते न ठुमाए न ॿीहर पोइ हिन मां घर में न ॾिसां बाबा पीउ ऐं पुट जो अहिड़ो रिश्तो आहे जो पुट केॾो बि निभागो हुजे पर पीउ हुनखे कॾहिं बि घरां न कढंदो अच्छा इहा ॻाल्हि आहे हाणे तोखे ख़बर पवंदी निभागे पुटनि सां पीर छा शुरू कंदा आहिनि निकिर हाणे जो हाणे मुंहिंजे घरो इज़त सां निकिर नालायक तूं जहिड़ी औलाद को पोइ मां ईअं चङो आहियां न बाबा मूंखे घरां न कढ तूं छा सोचियो मां तोखे इलाज कंदुमि मां पाण राज़ी हुयमि तूं मूंखे घरां कढ शेर खान तो जहिड़ी औलाद खां पोइ मां ईअं चङो हुयुसि